असां के फेसबुक मोनेटाइज़ कराइणो आहे। फेसबुक कीअं मोनेटाइज़ थींदो? तगारी खणी सघो था जो पंहिंजो फेसबुक तव्हां मोनेटाइज़ कराईंदो। ॾिसो, मां पोस्ट रखियो आहियां त मूंखे व्हाट्सएप वापसि मिलियो आहे इन महिल ताईं। हाणे टाइम घणो थियो आहे? तक़रीबन 11 लॻी 50 मिंट थिया आहिनि। इहो तव्हां पोस्ट ॾिठो जंहिंमें मां लिखियो आहे अलहमदुल्ला, उनजो टाइम ॾिसो, हे सऊदी टाइम थो ॿुधायां। इन महिल ताईं चेक कयां थो पियो, रुगो इहो सवाल आहे। बाबा ॾिसो, इहे पाकिस्तान वारनि हिकिड़ो ग़लति फ़हमी तव्हांजे दिमाग़ में विधो आहे त यूट्यूब खे मोनेटाइज़ करण लाइ सब्सक्राइबर 1000 वठो, 4000 वॉच टाइम वठो। हाणे फेसबुक जो मोनेटाइज़ेशन हान थी वियो आहे बाक़ाइदे। उन मुतलिक़ बि चवनि था बाबा हे वठो हो वठो, पंहिंजो आईडी मोनेटाइज़ करायो, फेसबुक पेज मोनेटाइज़ करायो। थोरो ॻाल्हि खे सम्झो बाबा, पैसा भरण जो को ॻाल्हि न आहे, सिर्फ़ु तव्हांजो महिनत। ऐं इहे जेके बि दोस्त मूंखां पुछा करे रहिया आहिनि न त असांखे पंहिंजो फेसबुक मोनेटाइज़ कराइणो आहे, उन्हनि जो फेसबुक ऑलरेडी मोनेटाइज़ आहे स्टार्स जे सूरत में, पार्टनरशिप एड्स जे सूरत में। बाबा ॾिसो, जेकॾहिं तव्हांखे स्टार्स मिले थो न त तव्हांजो जेको कमु आहे, धंधो आहे, तव्हां दर्ज़ी आहियो, तव्हां तगारी खणो था, तव्हां कुड़मी आहियो, तव्हां पुलिस में सिपाही आहियो, तव्हां मास्टर आहियो, तव्हां मोटरसाइकिल जा जेको ऑटोज़ ते कमु कंदा आहियो, मैकेनिक आहियो, इवन पकोड़ा खपाईंदा आहियो, संबोसा ठाहींदा आहियो, कंहिं होटल में भेरा आहियो, कंहिं होटल में तव्हां बावर्ची आहियो, शादी हालनि में कमु था कयो, ढोल था वॼायो, जेको बि तव्हांजो धंधो आहे उन जूं तस्वीरूं, उन जा वीडिया ठाहे तव्हां फेसबुक ते रखो। माण्हुनि खे वणंदा त माण्हू तव्हांखे स्टार सेंड कंदा। इन वक़्तु बि दुनिया में जेको आहे सो लखे माण्हू आहिनि। जे तव्हांजो आईडी उन लखे माण्हुनि ते पहुतो, उहे तव्हांखे स्टार मोकिलियो, पोइ बि तव्हां महीने में $200-250 आराम सां कमाईंदो। थोरो पंहिंजे सोच खे जेको आहे सो तब्दील कयो, ठीकु आहे। ऐं ॿी ॻाल्हि, जे तव्हांजो फेसबुक पेज में ओरिजिनल कमु थियल आहे, मां गुज़िरियल वीडियो में बि चयो आहे, ओरिजिनल कमु थियल आहे न त फेसबुक वारो तुंहिंजे उन वीडियो जे इंगेजमेंट खे ॾिसंदो, ओरिजिनलिटी खे ॾिसंदो, जेको असली कमु आहे। त तव्हां प्राइमरी मास्टर आहियो, ॿारनि खे पढ़ाईंदा आहियो, उनजो क्लिपूं ठाहे, तस्वीरूं ठाहे रखो था। जे तव्हां पकोड़ा था कयो, संबोसा था कयो, या तगारी था खणो, तव्हां कहिड़ो बि धंधो था कयो, इंगेजमेंट ईंदो। पॉसिबल आहे त उहो कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल लाइ तव्हांखे इनवाइट करे, तव्हांखे दावत करे, छो त तव्हांजे पाकिस्तानी जेको पेज आहिनि, फेसबुक पेज, काफ़िन में कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल जो ऑप्शन आहे, काफ़िन में कोन्हे। ऐं जिन में आहे त इहा ॻाल्हि इंडिकेट करे थो, असांखे इशारो ॾिए थो त बाबा इन्विटेशन थिया, पॉसिबिलिटी आहे तव्हांखे मिले, ठीकु आहे। उन खां अलावा जिन जे पेज ते इहो कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल जो ऑप्शन न आहे त उहो प्ले स्टोर ते वञी फेसबुक एप्लीकेशन खे अपडेट करे, जे अपडेट घुरंदो आहे न, जे अपडेट घुरे थो त अपडेट कयो, या त हिकिड़ा पंहिंजे इन में प्ले स्टोर में वञी उहो उन सेटिंग में वञी जेके बि एप्लीकेशन तव्हांजे मोबाइल आहिनि उनखे ऑटोमेटिक अपडेट कयो, जेको वाईफाई ते अपडेट थींदो आहे। ईअं करण सां जे तव्हांजे फेसबुक पेज में कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल कोन्हे त उहो अपडेट करण सां थी सघे फेसबुक वारो तव्हां लाइ अवेलेबल करे, ठीकु आहे। जे तव्हां एलिजिबल आहियो त तव्हांखे शायदि इनवाइट बि करे। ये बाबा पॉसिबिलिटीज़ आहिनि। माण्हू मूंखे चवनि था व्यूज़ जे चकर में आहे, ए नादान आहे, इनखे का शइ ख़बर नथो पए। हे बाबा ईअं सम्झो त नौकरियूं आहिनि, नौकरियुनि लाइ तव्हां जीअं कोशिशि कयो था, फेसबुक मोनेटाइज़ेशन लाइ बि कोशिशि कयो, थी सघे तव्हांखे मिले। ऐं जेको तव्हां 40 साल 45 साल 50 साल नौकरी कंदे जेको तव्हां पंहिंजो कमाई कंदव न, जे तव्हांजो फेसबुक मोनेटाइज़ थियो, 5 सालनि में तव्हां कमाई कंदव, शायदि 2 सालनि में तव्हां उहो कमाई कयो।
सो जेको भी मां वीडियो चाढ़ियां वीडियो के कंप्लीट ॾिसो, ठीकु आहे, वीडियो के कंप्लीट ॾिसो, मुकमल ॾिसो, त जीअं तव्हां ॻाल्हि सम्झ में अचे। जे ॻाल्हि सम्झ में न आयो त तव्हां मूंखे व्हाट्सएप ते पुछा करे सघो था, या मुंहिंजो व्हाट्सएप चैनल आहे उते मां अपडेट कंदो आहियां, ठीकु आहे साईं। उन ई व्हाट्सएप ते चैनल आहे, मुंहिंजे नंबर खे सेव कयो, मां स्टोरी ज़रिए बि अपडेट कंदो आहियां। बहरहाल वीडियो डिघो थींदो थो वञे, ॻाल्हि मुख़्तसिर। सो ॻाल्हि खे सम्झो, पाण खे परेशान न कयो, पैसा न भरियो, सिर्फ़ु महिनत कयो। ख़ाली तव्हां ॿनियुनि में बाण बि छटींदव न, उनजो बि वीडियो ठाहे रखो। मच्छी खॾनि मां माराइनि था माण्हू, उनजो वीडियो ठाहे रखो। ठीकु आहे बाबा, महिरबानी।